ग़िज़ाउनि खे इंसान जी ज़िंदगीअ में ख़ासि अहमियत हासिल आहे, जंहिंसां न रुॻो सिहत ऐं क़ुवत पर ज़ाइक़ो बि हासिल थींदो आहे। अहिड़ी रीति दवाऊं बि बीमारियुनि खां बचण या वधीक क़ुवत ॾियण जो ज़रियो आहिनि, पर इन्हनि खे एहतियात सां इस्तेमालु करण ई उहो रस्तो आहे जेको नेमतुनि ऐं ज़रूरतुनि मां फ़ाइदो वठण में मदद करे थो। पर जेकॾहिं एहतियात ऐं सब्र खां कमु न वठिजे त कॾहिं कॾहिं फ़ाइदे बदिरां नुक़सान थियण लॻंदो आहे। इन ॾिस में कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जिन खे सोच वीचार सां इस्तेमालु कजे, न त इन जो अज़ालो अव्हां खे ई करणो पवंदो। तहक़ीक़ में ख़बर पई आहे त जेके माण्हू घणी सॉफ्ट ड्रिंक्स पीअंदा आहिनि, उन्हनि में फैटी लिवर डिज़ीज़ थियण जो इम्कान वधीक हूंदो आहे। सॉफ्ट ड्रिंक्स अव्हां जे ॾंदनि ऐं हॾनि खे बि कमज़ोर कनि थियूं ऐं जिस्म खे थुल्हो कंदियूं आहिनि। अव्हां खे खंडु बि घटि खाइणु घुर्जे। खंडु रुॻो ॾंद न पर जिगर खे बि नुक़सान पहुचाईंदी आहे। जेतोणीकि हर्बल दवाऊं या यूनानी दवाऊं कुदरती सम्झियूं वेंदियूं आहिनि, पर इन्हनि जो घणो इस्तेमाल बि चङो न आहे। इन्हनि मां नुक़सान बि थींदा आहिनि। तहक़ीक़ मूजिबि जेकॾहिं कंहिं जड़ी बूटी खे अजायो इस्तेमालु कजे त उहा जिगर खे सही कमु करण खां रोके बि सघे थी ऐं हेपाटाइटिस ऐं जिगर जी ख़राबीअ जो सबबु बणिजी सघे थी। कुझु मुल्कनि में मख़सूस जड़ी बूटियुनि ते इन लाइ पाबंदी बि लॻाई वई हुई, पर उहे पंसारियुनि वटां मिली वेंदियूं आहिनि। इन लाइ अव्हां खे हमेशा का दवा वठण लाइ डॉक्टर सां राबितो करणु घुर्जे।